नाज़रीन, ठारो शाह में मंशियात केस में गिरफ्तार अज़हर मेमण लाकअप अंदर मुबैना तशद्दुद सबब फौत थी वियो आहे। उन हवाले सां ॾिसूं मोहम्मद जुड़ियल जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक्त मौजूद आहियूं रूरल हेल्थ सेंटर ठारू शाह में, जिते अॼु राति जेको आहे सो ठारू शाह लाकअप में Z21 में गिरफ्तार कयल नौजवान अज़हर अली मेमण खे जेको आहे सो क़त्ल कयो वियो आहे। ऐं अचो त जेको आहे सो उन जे लाइकिन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हीउ मामिलो आख़िर केतिरे क़दुरु आहे। जीअं त अज़हर अली मेमण जंहिंखे कल्ह पुलिस गिरफ़्तार करे ठारू शाह थाणे ते खणी आई, असांखे सुबुह ख़बर पई त हुनखे तशद्दुद करे मारियो वियो आहे ऐं उन जी डेड बॉडी अस्पताल ठारू शाह में पई आहे। असां जीअं हिते पहुतासीं त असां लाश ॾिठोसीं ऐं सॼो कमु जेको बि कयो आहे उहो पुलिस कस्टडी में ई थियो आहे। जॾहिं गिरफ़्तार जेको इंसानु थींदो आहे त उहो पुलिस जे कस्टडी में ई हूंदो आहे, सॼो ज़िम्मो पुलिस जो हूंदो आहे ऐं एतिरी नाजाइज़ी हुन सां कई वई आहे जो असां त हुनजो मुंहुं बि नथा ॾिसी सघूं। जेके केस में खयो वियो ठारू शाह पुलिस 2 मोबाइलूं आहियूं, उते उनखे जेको आहे सो धका धुकी कई आहिनि, थपा थुपी कई आहिनि। ठारू शाह हिनखे खणी आया तक़रीबन 10:30 बजे ताईं। हिन जो दोस्त थाणे ते मिलणु आयो हुओसीं, हिन जी माउ पीउ सां ॻाल्हाईं, हर शइ कईंसीं। उन खां पोइ जेको आहे सो 2:30 बजे ताईं हिनखे माना कुटियो मारियो वियो आहे। पुलिस जो चवण मुताबिक़ इहो आहे त जेको आहे हिन सां कैदी ॿियो बि हो गॾु उन मारियो आहे। जेको सीवियर हालत में वरी जेको आहे ब्लीडिंग थिएसि पई, मल्टीपल इंजरीज़ हुयूं, मथे जी इंजरीज़ हुयूं ऐं उनखे मां फर्स्ट एड ॾिनी अकॉर्डिंग टू पंहिंजे हेल्थ फैसिलिटीज़ जे मुताबिक़ मां उनखे ॾिनी। उन खां पोइ अकॉर्डिंगली मां उनखे सुठी ट्रीटमेंट जे लाइ जेको आहे उनखे मां रेफर कयो नौशर फ़िरोज़ त सुठी ट्रीटमेंट थी सघे। वरी मेमून जेको जवाबदार इन गुटका एक्ट तहत इन ते FIR दाख़िल, इहो बि लाकअप में हो। राति जो 2:30 बजे ताईं तक़रीबन ही पाण में बिस्तरे ते सुम्हण जे ॻाल्हि तां पाण में जहिड़ो थी वियो। पोइ उते का बाथरूम में का सर वग़ैरह पई या छा उहा पई, उहो सुरूं ऐं उनखे ऐं भित सां टकराइण ऐं उन ज़ख़्मी सख़्तु ज़ख़्मी थी वियो। पोइ उन खां पोइ हिनखे अस्पताल में ठारू शाह में खणाए वई पुलिस। ठारू शाह वारनि जवाब ॾिनो, जॾहिं खणी वञो नौशहर रेफर कयो हुननि खे। कैमरामैन राना अशरफ सां गॾु मोहम्मद जुड़ियल मंगी, मेहरान TV ठारू।